सिंधवासियों भाइरों ऐं भेनरों जीअं सिंधु देश जीअं साईं जीएम सिहत। अॼु मां समूरी क़ौम जे अॻियां सिंध जे बका जे हिन जदोजहद जे हवाले सां जेका जदोजहद असांजे क़ौमी वजूद वसीलनि जे तहफ़ुज़ दरिया जे मालिकीअ ऐं ज़मीनुनि जे वारसीअ खां वठी पंहिंजे विञायल उन क़ौमी आज़ादीअ जे बहालीअ लाइ तारीख़ी जेका जदोजहद आहे उन जदोजहद जो क़ौम जे अॻियां हिकिड़ो वाज़े चिटो रोड मैप ऐं सियासी हिकमत अमली रखणु वञा पियो। भाइरो ऐं भेनरो, मां सम्झां थो त क़ौमी आज़ादीअ जी हीअ जदोजहद क़ौमी बका जी हीअ वेढ़ांद ऐं सिंध जे वसीलनि ज़मीन ऐं दरिया जी मालिकीअ वारी हीअ जेका पुरअज़म सियासी मज़ाहिमत उन हवाले सां समूरी सिंधी क़ौम खे हिकिड़ो तारीख़ी किरदारु अदा करण जे लाइ अॼु जी जेका सूरत हाल आहे उन में तारीख़ जो हिकिड़ो तमामु वॾो बार फ़र्ज़ु ऐं ज़िमेवारी तारीख़ आयद थी करे तव्हां सभिनी जे मथां जेके घरनि में वेठा आहियो, शहरनि ऐं ॻोठनि में वेठा आहियो, असांजूं भेणूं, असांजूं माऊं, नौजवान, शागिर्द, वकील, हारी, पोरियत, समूरनि जो हिकिड़ो फ़र्ज़ु ऐं तारीख़ हिकिड़ो इम्तिहान असांजे अॻियां अची रखियो आहे त हिन सूरत हाल में असीं पंहिंजे मादिरे वतन सिंधु देश जेको हज़ारनि सालनि खां हिकु आज़ाद मुल्क रहियो आहे, असीं हिकिड़ी आज़ाद क़ौम रहिया आहियूं ऐं मोहनजे दड़े जी उहा शहरी रियासत अॼु सॼी दुनिया खे ॿुधाए पई त सिंधी क़ौम केतिरी मुहज़ब ऐं सुधरियल क़ौम रही। उहा सिंध जंहिं दुनिया जे तहज़ीबुनि जो हिकिड़ो शानदार बुनियादु रखियो, उहा सिंध जंहिंजी ॿोली, जंहिंजा सियासी, मुआशी, वापारी लाॻापा समूरी दुनिया सां ॻंढियल हुआ, उहा सिंध अॼु ग़ुलाम आहे बदकिस्मतीअ सां ऐं मज़हब जे धोखे ऐं पंजाबी इस्तमारियत जो असीं शिकार आहियूं। इन करे मां सम्झां थो त अॼु जूं जेके हालतूं आहिनि, अॼु जेका सूरत हाल आहे, हिकु त समूरी सिंध में मां ॾिसां पियो त नंढनि शहरनि मां, ॻोठनि मां नौजवान, सियासी कारकुन, वकील, हारी, पोरियत उहे पाण मुरादो बि रोडनि ते निकिरनि पिया, रैलियूं कढनि पिया, एहतजाज थियनि पिया, मुज़ाहिरा थियनि पिया। इहा तमामु वॾी हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि आहे, तमामु सुठो हिकिड़ो अमल आहे त सिंध ऐं सिंध जा माण्हू ही इज्तमाही तौर ते उन ग़ुलामीअ जो इनकार पिया कनि, उन जबर जो इनकार पिया कनि, पंजाबी साम्राज्यत जो इनकार पिया कनि, दरिया ते कब्ज़े, वसीलनि ते कब्ज़े, ज़मीनुनि ते कब्ज़े ऐं फुरलुट जो जंहिं तरीक़े सां सिंधी माण्हू इज्तमाही तौर ते इनकार कनि पिया, मां सम्झां थो त इहा तमामु वॾी हिकिड़ी साराह जोॻो हिकिड़ो अमल आहे ऐं साराह जोॻी ॻाल्हि आहे। पर अञा जंहिं शइ जी ज़रूरत आहे, जेका तक़ाज़ा आहे, हिकिड़ो त सिंधी क़ौम यानी बहैसियत क़ौम जे असां ऐं तव्हां सभिनी जी जेका गॾियल ज़िमेवारी ऐं फ़र्ज़ु आहे उहो छा आहे, उन सां असां केतिरो जेको सो निभाउ कयूं पिया। ऐं ॿियो, सियासी पार्टियूं, सियासी क़यादतूं, क़ौमी केडर, वर्कर ऐं असांजूं समूरियुनि सियासी पार्टियुनि जा जेके अॻुवान आहिनि, बहैसियत पार्टियुनि जे, बहैसियत सियासी अॻुवाननि जे
असांजो कहिड़ो तारीख़ी फ़र्ज़ु ऐं ज़िम्मेवारी आहे, असां उहा केतिरी पूरी पिया कयूं ऐं बहैसियत क़ौम असांजा माण्हू, असांजा हारी, असांजा पोरियत, असांजा शहरी, असांजा ॻोठाणा उहे कहिड़ो किरदारु अदा कनि पिया जॾहिं असां इन ॿिन्हिनि खे मिलाए ऐं तारीख़ी क़ौमी हिकमत अमलीअ रोड मैप जो जॾहिं नालो ॾींदासीं त इहा जेका जदोजहद आहे इहा वञी आख़िरी हथ में नतीजनि खे छुहंदी। इन करे दुनिया में जिते जिते तब्दीलियूं आयूं आहिनि मां मुख़्तसर तव्हांजे अॻियां उहे रखां थो त कहिड़े तरीक़े सां यानी जेको असां अमल कयूं पिया, पर वेझे माज़ीअ में चंद हिकिड़ा मिसाल आहिनि जेके मां पंहिंजे क़ौम जे अॻियां रखणु चाहींदुसि, भेणुनि जे अॻियां, भाइरनि जे अॻियां, उन्हनि शहरनि ऐं ॻोठाणनि सिंधियुनि जे अॻियां, त दुनिया में जिते जिते बि उन्हनि जी एजेंडा कहिड़ी बि हुजे, पर क़ौमूं कीअं निकिरंदियूं आहिनि, सुञाण क़ौमूं, बाशऊर क़ौमूं, गैरतमंद क़ौमूं कीअं पंहिंजनि क़ौमी हक़नि ऐं क़ौमी मसइलनि ते निकिरनि थियूं, उन जा हिकिड़ा चंद मिसाल आहिनि जेके मां तव्हांजे अॻियां रखंदुसि। असां सभिनी खे ख़बर आहे, हे को परे जो वाक़ियो कोन्हे को, 2010 खां 2019 ताईं हिकिड़ी अवामी बग़ावत मिडल ईस्ट में शुरू थी। एहतजाज, मुज़ाहिरा, धरणा जिन खे अरब स्प्रिंग जो नालो ॾिनो वियो। उन अरब स्प्रिंग जे दौरान ट्यूनिस, मिस्र, लिबिया, शाम, यमन, बहरैन, अलजज़ाइर, मराकश, उर्दुन, इन्हनि मुल्कनि में लखनि जे तादाद में माण्हू निकिता। उन्हनि चौराहनि ते, रोडनि ते, शहरनि जे मर्कज़नि में माण्हू गॾु थिया, लखे लखे इंसान गॾु थिया। रियासतुनि जे जबर जे बावजूदि फायरिंग, शेलिंग, आंसू गैस, उन में सवे माण्हू जेके आहिनि से उन्हनि शहादतूं माणियूं। हज़ारनि जे तादाद में उहे माण्हू गिरफ़्तार थिया। बावजूदि इन जे उहे औरतूं, नौजवान, हारी, पोरियत, शहरी मिडल क्लास जा माण्हू लखनि जे तादाद में इन अरब स्प्रिंग जे दौरान शहरनि में निकिता ऐं कीअं उन्हनि पंहिंजूं एजेंडाऊं खणी करे उन ते पुरअज़म जेको जदोजहद कई, इहो तव्हां सभिनी जे अॻियां हिकिड़ो मिसाल आहे। उन खां पोइ यूक्रेन में जॾहिं यूक्रेनी हुकूमत जेको सरबराह हो हिकिड़ो उहो प्रो रूस हो ऐं उते यूक्रेन जा माण्हू यानी प्रो यूरोप ऐं प्रो रूस जे दरमियान उन्हनि में हिकिड़ा पॉलिसियुनि ते इख़्तिलाफ़ थिया। पर उन दौरान ओडेसा, खारको ऐं कीव जेको कैपिटल आहे यूक्रेन जो, उन में लखे माण्हू निकिरी था अचनि। यानी त रूस सां इताद करे असांखे रहणु घुरिजे या यूरोप जे अलायंस में असांखे शामिलु थियणु घुरिजे। उन दौरान उन यूक्रेन जा माण्हू लखनि जे तादाद में इन्हनि शहरनि में निकिरनि था। हज़ारे गिरफ़्तारियूं थियनि थियूं, उते माण्हू शहादतूं जेके थियनि थियूं, माण्हू ज़ख़्मी थियनि था। पर जीअं पोइ तीअं जेको आहे उन्हनि माण्हुनि जे तादाद में इज़ाफ़ो थींदो थो वञे, माण्हू वधंदा था वञनि ऐं पंहिंजे उन्हनि हक़नि जे लाइ, पंहिंजे उन्हनि एजेंडाउनि जे लाइ हर वॾे शहर में इन लखे माण्हू जेके आहिनि से उहे निकिरी था अचनि। इहो 2013-14 जो जेको आहे सो वाक़ियो आहे। उन खां पोइ हांगकांग में 2019-20 में चाइना जो जेको वॾो ऐं वधंदड़ असरु हो, उन जे ख़िलाफ़ हांगकांग जा माण्हू जेके आहिनि उहे लखनि जे तादाद में शहरनि में निकिरी था अचनि। 10,000 खां वधीक माण्हू गिरफ़्तार थियनि था। केतिरा माण्हू जेके उन में शहादतूं माणीनि था, मारिजी वञनि था। बावजूदि इन जे उहा जेका तहरीक आहे, उहा जेका अवामी बग़ावत आहे, अवाम जो क्रोध, कावड़ ऐं जेका नफ़रत आहे, उन्हनि हुकुमराननि या उन जेके जाबिर क़ुवतूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऐं माण्हू रोडनि ते निकिरी था अचनि। फ्रांस में 2019 में, बेलारूस में 2020, म्यांमार 2021, ईरान में तव्हां ॾिठो हूंदो त हीअ महसा अमीनी छोकिरीअ खे जेको रहे जे करे हुननि शहीद कयो 2022 में, उन में हज़ारनि जी तादाद में यानी 500 खां वधीक माण्हू जेके आहिनि से शहीद थियनि था ऐं
20,000 खां मथे जेको आहे सो गिरफ़्तारियूं थियनि थियूं, पर बावजूदि हिन जे उहे माण्हू जेके आहिनि हेॾी वॾी हिकिड़ी सफ़ाक रियासत आहे ऐं हिकिड़ी कटर जेका सा हुकूमत आहे, उन जे बावजूदि ईरान में उहे माण्हू एजेंडा कहिड़ी आहे त हिकिड़ी छोकिरी जंहिंजे मथे ते रओ कोन हो उनखे खुफ़िया इदारनि जेको आहे सो शहीद कयो, महसा अमीनी खे, ऐं उन जे रद अमल में 500 माण्हू जेके आहिनि शहादतूं माणीनि था। 20,000 खां वधीक माण्हू गिरफ़्तार थियनि था, बावजूदि हुनजे माण्हू रोडनि ते निकिरी था अचनि। उन खां पोइ सूडान में 2019 में, चिलीअ में, लिबनान में, अमेरिका में कारनि जो जेको एहतजाज जो उन में तव्हां ॾिठो त 25-30 माण्हू जेके आहिनि से उन मुज़ाहिरे में शहीद थिया ऐं 10,000 खां वधीक माण्हू जेके आहिनि से गिरफ़्तार थी था वञनि अञा। उन खां पोइ कज़ाकिस्तान आहे, कीनिया आहे, पीरो, यानी दुनिया में तमामु घणा अहिड़ा मुल्क आहिनि जिन मुल्कनि में माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे यानी मक़सद जे लाइ निकिरी था अचनि ऐं लखनि जी तादाद में उहे मुज़ाहिरा, उहे धरणा, उहे चौराहा बंदि, रोड बंदि ऐं औरतूं, मर्द, नौजवान सभु निकिरी था अचनि ऐं साबित था कनि त असीं हिकिड़ी ज़िंदह क़ौम आहियूं, मुअल लाश न आहियूं। इन करे हाणे जेका असां वटि सूरत हाल आहे, असां वटि सूरत हाल मूं दुनिया जा जेके ॿिया मिसाल ॾिना उन में किथे हिकिड़ी औरत आहे, नौजवान छोकिरीअ खे शहीद कयो थो वञे, माण्हू निकिरनि था। अमेरिका में कारनि में हिकिड़ो अलाए 2 शायदि कारा कंहिं पुलिस वारे मारिया, उन ते रद अमल थियो, माण्हू निकिरी आया। या हुक्मरान करप्ट आहे, उन ते माण्हू निकिरी आया, जेको अरब स्प्रिंग जो मां मिसाल ॾिनो। चीन जी मुदाख़लत जेका थिए पई हांगकांग में, माण्हू निकिरी आया। पर जेका ज़्यादती ऐं जुठ पंजाबी साम्राज्य सिंधी क़ौम सां करे पियो, अहिड़ी ज़्यादती, अहिड़ी वेधन इन्हनि मां कंहिं बि क़ौम जे ख़िलाफ़ु कान थी। यानी दरिया कंहिंजो कोन खसियो कंहिं बि, पोइ बि माण्हू लखे निकिरी आया। वसीलनि ते कब्ज़ो कोन थियो, जेको 47 खां वठी सिंध जे मादनी वसीलनि खे तेल, गैस, कोयलो, हे कारूंझर, हे असांजा समुंड, इन्हनि खे माली गनीमत सम्झी करे लुटियो ऐं फुरियो पियो वञे। ऐं हिकिड़ी अहिड़ी क़ौम, तारीख़ी क़ौम, जेका तहज़ीबुनि जी माउ आहे, जेका ज़बानुनि जी माउ आहे, जेका माण्हुपे में यकीन थी रखे, उन क़ौम जे वसीलनि, दरिया ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे। एॾी जुठ जेका आहे उहा ॿियनि सां कोन हुई, पोइ बि उन्हनि जा माण्हू लखनि जी तादाद में निकिरी आया। हाणे अंदाज़ो कयो त उन जे मुक़ाबले में असांजो अवामी जेका क्रोध आहे, कावड़ आहे, उन्हनि जे एहतजाज जी जेका नोयत आहे उहा केतिरी आहे। हुननि खे बि ॾिसूं था, असीं पंहिंजे पाण खे बि ॾिसूं था। ऐं ॿी ॻाल्हि, मां इहा गुज़ारिश बार बार कंदो रहियो आहियां त बाबा पाकिस्तान में जेको कुझु हींअर असां सां थिए पियो, असां उनखे नंढड़े दाइरे में क़ैद करे ॾिसण जे बजाए रियासत जे हुन वॾे दाइरे में ॾिसूं त हीअ रियासत पाकिस्तान, छाकाणि दरिया जो मसइलो, केनाल पिया खजनि, अबा सिंध जो मसइलो आहे, बनियुनि ते कब्ज़ा या जेको कुझु, पर पश्तूननि जो क़त्लेआम में नस्ल कशी थिए पई, बमबारी पई थिए वाना वज़ीरिस्तान में, इन्हनि जे इलाइक़नि में ॿारनि खे, औरतुनि खे, बुज़ुर्गनि खे मारियो पियो वञे, यानी क़त्लेआम जारी आहे। हिकिड़ो अहिड़ो क़त्लेआम कयो पियो वञे जितां पश्तून आबादीअ खे मुंतक़िल कयो पियो वञे सिंध ॾे, ॿियनि इलाइक़नि ॾे। ऐं पश्तून दोस्त ॿुधाइनि था त फ़ौजी ट्रकुनि में इहे अॻे ईंदा हुआ, उते अचे उन्हनि ॻोठनि खे, यानी माण्हुनि खे ज़ोरी ऐं उन्हनि ट्रकुनि में विझी ऐं अचे कराचीअ ताईं छॾे वेंदा हुआ फ़ौज वारा, ISI वारा। ऐं पोइ उन्हनि जे घरनि ते बमबारी, उन्हनि जे कारोबार ते बमबारी, बाज़ारूं जेके मसमार करणु, कंहिं कोन ॾिठियूं आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। बलोचनि जी सूरत हाल साॻी आहे, अञा बदतर आहे। कल्ह कोटा में हिकिड़ो एहतजाज, आम माण्हुनि एहतजाज कयो आहे, हुन में औरतूं, नंढड़ा ॿार, बुज़ुर्ग उहे वेठा आहिनि कोटा में, एहतजाज पिया कंदा। बाबा हे तव्हां कल्ह टियों ॾींहुं जेको तो 13 माण्हू वठी इन मारे ऐं जेको बेकफ़ना करे उन्हनि खे जेको तव्हां दफ़न था कयो, केरु आहिनि इहे माण्हू, उन्हनि जे मालिकनि खे ॾियो, जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो। उन जे लाइ मुज़ाहिरो थिए थो, उन ते सिधी फायरिंग आहे ऐं 5 बलोच सियासी कारकुन उते शहीद थी था वञनि।
जंहिंमें हिकिड़ो मूं तस्वीर ॾिठी, नंढिड़ो हिकिड़ो मासूम छोकिरो आहे, उहो ख़बर न आहे शहीद आहे या ख़बर न आहे उहो बेहोशी जी हालत में आहे, सॼो रत पत आहे, सॼो रत पत आहे। उनखे जेको आहे सो गोलियूं हणी उन मुज़ाहिरीन खे जंहिं तरीक़े सां या जेको कुझु बलूचनि सां हिन महिल ताईं थिए पियो, मुआशी इस्तहसाल खां वठी सियासी जबर खां वठी माण्हुनि खे वठणु, गुम करणु, ड्रिल करणु, जेको सिंध में थिए पियो, केतिरा असांजा सियासी वर्कर अंदरि आहिनि, एजाज़ गाहे खां वठी केतिरा असांजा कारकुननि जेके टार्चर सेलनि में बंदि आहिनि, केतिरा असांजा नौजवान आहिनि जिन खे यानी जेरो साड़ियो वियो। दुनिया में किथे को मिसाल मिले थो त सियासी वर्कर खे तव्हां वठी ज़ख़्मी कयो, पोइ उन्हनि जे मथां केमिकल हारे ऐं उन्हनि खे जेको आहे सो बाखोड़ी मोरीअ जे अॻियां जेको तव्हां साड़े छॾियो। शहीद सराय कुर्बान, रूपलो चोलियाणी, नूरुल्ला तुनियो, ईअं साड़े छॾियो इंसाननि खे। चेरा इंसान उहे सड़नि पिया। मक़सूद ख़ान कुरैशीअ खे छा कयो वियो? जेरो साड़ियो वियो। बशीर ख़ान जी शहादत, समीउल्लाह कल्होड़े जी शहादत, मुज़फ़र भुट्टे जी शहादत, राजा ॾाहिर भंभरो, अफ़ज़ल पंवर, मुनीर ख़ान चोलियाणी, रूपलो चोलियाणी, ज़ुल्फ़कार कोलाची, केतिरा नाला ॻणियो। इन वठी तव्हां उन्हनि खे किथे जेरो था साड़ियो, किथे ड्रिल मशीनुनि सां जेको सुराख़ करे तड़पाए मारियो था, किथे अखि में गोली हणी शहीद था कयो, ऐं केतिरा अॼु बि जेके से क़ैद में बंदि आहिनि, टार्चर सेलनि में बंदि आहिनि। तंहिंजे करे बुनियादी ॻाल्हि जेका आहे, बुनियादी जेका सुवाल आहे सो इहो आहे त असां हिकिड़े बदतरीन क़ौमी ग़ुलामीअ जो शिकार आहियूं। हिन रियासत में हीअ ॻाल्हि यादि कयो, मुख़्तलिफ़ माण्हू एक्टिविटी कनि पिया सिंध में, हिकिड़ा मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि, पंहिंजा ख़्याल आहिनि, उन्हनि खे पंहिंजी जॻह ते रखूं था। बुनियादी तौर ते जेसीं ताईं तारीख़ी नुक़्ते नज़र खे न सम्झंदासीं, ऐं तारीख़ी नुक़्ते नज़र छा आहे, मुंहिंजी ख़्वाहिश तारीख़ी नुक़्ते नज़र न आहे त मां बर्फ़ त चयो ऐं उहो जेको लोहो त लीको आहे, न, तव्हां छा था महसूसु कयो इहो तारीख़ी नुक़्ते नज़र आहे। ऐं तारीख़ी नुक़्ते नज़र छा आहे त असीं तारीख़ी क़ौमूं, मज़लूम क़ौमूं, सिंधी, बलोच, पश्तून, सराइकी, गिलगिती, हिन पाकिस्तान में जबरी इल्हाक़ रियासत पाकिस्तान में क़ैद आहियूं। ग़ैर फितरी रियासत पाकिस्तान में असांखे पंजाब बेठिकत बनाए असांजे मथां सियासी जबर लागू कयो वियो आहे, मुआशी इस्तहसाल पियो थिए, नसुल कशी पई थिए, तारीख़ ज़ुबान मसख़ पई थिए, क़ौमी वजूद ख़तरे में आहे। तंहिंजे करे तारीख़ी नुक़्ते नज़र जेको आहे, जीअं मां चवां थो त पाकिस्तान जे सॼे फ्रेमवर्क में हिन शइ खे जोड़े जेकॾहिं ॾिसंदासीं त तस्वीर असांखे चिटी नज़र ईंदी। सिंध में जिन माण्हुनि खे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे, असां जेको आहे ग़ुलाम अञा शायदि न आहियूं, अञा जेको आहे न अञा पंजाब में आसिरो कनि था, यानी पंजाब जेको जहान ख़ान आहे, जेको जुठ पियो करे असां सां, उन ॾांहुं अञा किन धुरियुनि जो रवैयो जेको आहे न, उहो आहे त पंजाब भाउ आहे, लानत न विझो अहिड़े भाउ ते जेको ग़ुलाम कयो वेठो असांखे। तंहिंजे करे पाकिस्तान जे गॾियल हिन फ्रेमवर्क में असां इन नतीजे ते पहुता आहियूं, समूरियूं पार्टियूं, समूरियूं धुरियूं, त असां पंजाबी इस्तमारियत जो शिकार आहियूं, बेठकी कब्ज़े जो शिकार आहियूं, शदीद क़िस्म जी ग़ुलामी जो शिकार आहियूं, जंहिंजा हे आसार हाणे जेके नज़र अचनि पिया। दरिया कब्ज़ो थो थिए असांजो, हिन दरिया कंहिं क़ौम खसियो वियो आहे, उहो खसीनि पिया। इन करे पश्तूननि खे, बलोचनि खे, सिंधियुनि खे, सराइकियुनि खे जेकॾहिं असीं ॾिसूं था त असां उन नतीजे ते असांजो रहबर पहुतो। ऐं मां इहा ॻाल्हि बि चवां थो, हालांकि इख़्तिलाफ़ी शयूं न कजनि, क़ौमी पॉलिसी हिकमत अमली ऐं जदोजहद जो हिकिड़ो रोड मैप जॾहिं ॾियूं पिया त असांखे हिक ॿिए ॾांहुं इहे रंजिशूं न करणु घुरिजनि, पर हिकिड़ियूं उसूली शयूं जेके आहिनि उहे असांखे पंहिंजे क़ौम जे अॻियां रखणु घुरिजे त बाबा बेठकी कब्ज़ो आहे, उन बेठकी कब्ज़े जे ख़िलाफ़ु सिंध खे हाणे मुतहद थियणो आहे। हे जेका तारीख़ी जदोजहद आहे, इहा दरिया खां वठी आज़ादीअ ताईं, ज़मीन जे हिकिड़े हिकिड़े इंच जी हिफ़ाज़त खां वठी आज़ादीअ ताईं, वसीलनि तेल, गैस, कोयले ऐं कारूं झर जो जेको हेतिरो पथर आहे न, उन पथर खां वठी आज़ादीअ ताईं असांखे
हिकिड़ी जदोजहद अहिड़ी करणी आहे जंहिंमें असां पंहिंजे क़ौमी बका खे वतन जे सलामतीअ खे महफ़ूज़ करे सघूं। हिन करे रुॻो इहो मामिलो कोन्हे, यानी हिते मां छॾियां थो हिन ॻाल्हि खे, मूंखे शायदि न करणु घुरिजे त पाण में असीं हिक ॿिए ॾांहुं उहो जेको चपकलिश जे बजाए तारीख़ी मौक़िफ़ जी मां ॻाल्हि कयां थो ऐं क़ौम जे अॻियां रखां थो। क़ौम इन ते पाण ग़ौर करे। दानिश्वर सिंध जा, अदीब सिंध जा, वकील सिंध जा, सियासी कारकुन, बाशऊर सिंधी, तव्हां ग़ौर कयो त छा असां जेका ॻाल्हि कयूं पिया उन में को झोल आहे, का ग़लती आहे, का ग़लति बयानी आहे, को वधाउ आहे त पंजाब साम्राज्य आहे असीं ग़ुलाम हूं। इहो असांजो नुक़्तो नज़र आहे। छा तव्हांखे नज़र अचे थो त पंजाब साम्राज्य कोन्हे को? जीअं मां हिकिड़ो जुमिलो चवां, साईं GM सैद जॾहिं इहो नतीजो कढियो त पंजाब साम्राज्य आहे, तॾहिं एॾियूं मुसीबतूं बि कोन हुयूं, तॾहिं दरिया जा मामला बि एॾा कोन हुआ, वसीलनि ज़मीनुनि सॼो इहो, पर साईं GM सैद पंहिंजे इन दूर अंदेशीअ सां हिकिड़ो नतीजो कढियो त सिंध जेका आहे उहा बेठिकत बणिजी चुकी आहे, पंजाब साम्राज्य आहे, तंहिंजे करे सिंधू देश जी आज़ादी जे लाइ असांखे जदोजहद करणु घुरिजे। उन वक़्तु बि खोड़ दानिश्वर हा, लेफ्ट जा, पलीजो साहब हो, ॿिया उन्हनि जो त न पंजाब साम्राज्य कोन्हे को। साईं GM सैद चयो पंजाब साम्राज्य आहे, हुननि चयो पंजाब साम्राज्य कोन्हे। अॼु उन्हनि जा पैरोकार बि ईअं वेठा आहिनि ऐं मुज़ाहिरा था कनि त पंजाब तोसां जहिड़ो आहे। तंहिंजे करे तारीख़ी जेको नुक़्ते नज़र आहे, उन नुक़्ते नज़र ते जेसीं ताईं असां क्लियर थी करे ऐं जदोजहद न कंदासीं ऐं पंजाब जे साम्राज्यत ते कख बि न रखण जी ज़रूरत कान्हे। ॾिसो, पश्तूननि जी मूं ॻाल्हि कई, पश्तूननि जा लीडर बि हुकूमत में वेठा आहिनि, वज़ीर आला बि वेठा आहिनि, कॾहिं उहे सदर बि थियनि था, वज़ीर आज़म बि थियनि था। पश्तूननि जे क़त्लेआम में तव्हां कॾहिं पश्तून अॻुवाणनि खे ॾिठो आहे त उहो पंजाब जे साम्राज्यत खे छॾे चवनि त फलाणा तूं जेको आहे हीअं ई, फलाणा तूं पंहिंजे के पठाण जे ॻिचे में टोड़ो विधो अथनि? दलाल आहिनि। पीपुल्स पार्टी दलाल आहे। हर उहो माण्हू दलाल आहे पंजाब जो जेको पाकिस्तान जी हिमायत थो करे, जेको पार्लियामानी सियासत जी ॻाल्हि थो करे, जेको अञा बि पंजाबियुनि सां सियासी तरह गॾिजी रहण जी ॻाल्हि थो करे, उहो दलाल आहे। पर क़ौमी तहरीकूं पठाणनि जूं हुजनि, हेॾे वॾे क़त्लेआम बमबारी पई थिए, पर उहे चवनि था ये जो दहशतगर्दी है इसके पीछे वर्दी है। कॾहिं बि न कोन चवंदो आहे तूं जेको आहे न उहो काकड़ कहिड़ो वज़ीर आज़म, त तूं पियो हराम पई करीं, वज़ीर आला तूं पियो करीं, ठिकर खणी उन्हनि जे ॻिचे में उन्हनि जे मथे ते कूंदा फोड़ीनि। छाकाणि उन्हें ख़बर आहे त साम्राजी कब्ज़ो पंजाब जो आहे, पंजाब पियो करे। असांजा माण्हू जेके ॿिया दलालनि खे इस्तेमालु पियो करे। साॻी ॻाल्हि तव्हां ॾिसंदो बलोचनि खे, कल्ह जेका फायरिंग थी आहे, 5 माण्हू जेके आहिनि शहीद थिया आहिनि, केतिरा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। वज़ीर आला जेको हिननि वारो आहे बुगटी, नालो छा आहे असांखे ख़बर न आहे, इन बुगटीअ ते कॾहिं बलोचनि छॾे पंजाब खे, फ़ौज खे इहो चयो त बुगटी तूं ख़बरदार थिए, तूं बि ज़ुल्म करी न। छाकाणि त बाशऊर क़ौमुनि खे ख़बर आहे त असीं पंजाब जे उन जबर जो शिकार आहियूं। तंहिंजे करे हे PP ज़रदारी ॿिया दलाल ऐं दलाली भली कनि, इन्हनि जी का औकात कान्हे का। असल दुश्मन सिंध जो पंजाब आहे। पंजाब जेको 18वीं सदीअ खां वठी, यानी 18वीं सदीअ खां वठी जॾहिं हिन पाकिस्तान जो वजूद ई कोन हो, उन 18वीं सदीअ खां वठी पंजाब सिंध जे पाणीअ ते मेरी नज़र कयो वेठो आहे। 1945 वारो ठाह जेको आहे उनखे न मञे, डेम केनाल ऐं सॼा जेको खोले पियो, सखर बैराज जी मुखालफ़त कयूं, सिंध में केनाल जेके निकिरनि पिया उनजी मुखालफ़त कयूं, तॾहिं त PP जो वजूद ई कोन हो, पाकिस्तान ई कोन हो। तंहिंजो मतिलबु छा त पंजाब पंहिंजी साम्राज्यत, जारियत, वालार पसंदी, तोसी पसंदीअ जे करे सिंध जे उन वक़्तु बि जेको आहे सो दरिया ते, ॿनियुनि ते, वसीलनि ते हिकिड़ी मेरी नज़र कयो वेठो हो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, ग़ालिबन 1834-35 हे पंहिंजो हिन जो दौरु हुजे, तॾहिं रंजीत सिंह जहिड़ो उन वक़्तु अंग्रेज़ कंहिं लिखियो आहे पंहिंजी डायरीअ में, जीअं त मां जॾहिं हितां वियुसि वञी मिलुसि रंजीत सिंह सां, पंजाब जो सां, त हर टियों जुमिलो, चोथों जुमिलो रंजीत सिंह जो इहो हुजे त भला ॿुधायो त सिंध केतिरी ख़ुशहाल आहे, तो सिंध मां लंघे आहियूं, सिंध केतिरी ख़ुशहाल आहे। त हुन लिखियो आहे पंहिंजी डायरीअ में अंग्रेज़, त मूंखे शक पियो पए त हे पंजाबी सिंध ते कब्ज़ो करणु था चाहिनि। हे रंजीत सिंह जी ॻाल्हि थो कयां दौर जी। तंहिंजे करे
हिन सॼी सूरत हाल में मां सम्झां थो त असांखे पंहिंजो जेको नुक़्ते नज़र आहे, जेको मौक़ुफ़ आहे, उन ते चिटो ऐं क़ौमी थी करे बीहणो आहे पंहिंजे बैठकी सुवाल ते। हाणे अचूं था त हीअ जेका जदोजहद थिए पई, ॾिसो इन में क्लियर मां वरी बि चवां थो त उन्हनि समूरनि नौजवाननि खे शाबाश हुजे जेके पाण मुरादो रैली पिया कढनि। मोरे में रैली निकिती आहे, हेॾे पंहिंजे लाड़काणे जे पासे रैली निकिती आहे, लाड़ जे पासे, उत्तर जे पासे नौजवान रैलियूं कढनि पिया, पर उहे हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में सॼे शहर मां माण्हू निकिरो, पंहिंजे शहर जे चौराहे ते गॾु थियो। 10,000 20,000 50,000 लख 5 लख जेतिरा बि आयो, ईअं निकिरी अचो जीअं अरब स्प्रिंग में माण्हू निकिता। तॾहिं वञी दुनिया ॾिसंदी त सिंध में छा पियो थिए, तॾहिं दुनिया महसूसु कंदी त सिंध जो माण्हू क़ौमी ग़ुलामीअ जो इनकार पियो करे, सिंध जो माण्हू दरिया ते कब्ज़े जो इनकार पियो करे, वसीलनि जी जेका फुरलट आहे उनजो इनकार थो करे, ज़मीनुनि ते पंजाबी फ़ौज जी वालार आहे उनजो इनकार थो करे। तंहिंजे करे उहो समूरो जेको तारीख़ी जेका हिकमत अमली मां तव्हांजे अॻियां रखां थो। नंबर 1 त हिन सॼे जेको माहौल ठहियो आहे, इन में समूरियूं सियासी पार्टियूं, सियासी क़यादतूं, असां सभिनी खे हिकिड़े टेबल ते वेहणो आहे, हिकिड़े कमरे में वेहणो आहे ऐं के न के नतीजा जदोजहद जूं हिकमत अमलियूं तय करे ऐं पोइ असीं उन कमरे खां ॿाहिरि निकिरूं। इहो मां सॾु थो ॾियां, मां दावत थो ॾियां समूरियुनि सियासी पार्टियुनि खे। मां नाला कंहिंजा नथो खणां छाकाणि मथां कंहिंजो रहिजी न वञे। जेके बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, जेके बि सिंध दोस्त धुरियूं आहिनि, उहे कम्यूनिस्ट आहिनि, मज़हबी आहिनि, क़ौम परस्त आहिनि, आज़ादी पसंदि आहिनि या हक़नि जी ॻाल्हि कंदड़ आहिनि, उहे सियासी धुरियूं आहिनि, सिविल सोसाइटी आहे या के अदबी संगत आहे या के फोरम आहिनि, समूरनि खे मां चवां थो अचो। नंबर 1 त बैठकी सुवाल ते क्लियर थी अचो। नंबर 2 त दरिया, वसीला, ज़मीनुनि खां वठी हे जेको बका जो जेको मसइलो आहे सिंध जो, क़ौमी वजूद जेको ख़तरे में आहे, वतनी तशख़ुस जेको ख़तरे में आहे, वतन जी वहदत जेका ख़तरे में आहे, उन्हनि मामलनि ते अचो त गॾु वेहूं ऐं गॾियल जदोजहद ते रज़ामंदी कयूं। नंबर 1। नंबर 2 त जेकॾहिं ईअं नथो थिए ऐं मुंतशिर लॻा पिया हूंदासीं, कमज़ोर सूरत हाल जेका आहे उन में असां ॼण त दुश्मन खे पिया फ़ाइदो ॾींदासीं। ॿिनि ॻाल्हियुनि में 2 ॻाल्हियूं ज़हन में रखो। हिकिड़ो त पंजाब जी साम्राज्यत जो जेको उन ते कख रखी, सिधो अणसिधो, यानी असांजे दिलि में कंहिंजे लाइ को इख़्तिलाफ़ आहे, को बि दलाल आहे, भली पीपल्स पार्टी दलाली करे थी, वॾेरो ज़रदारी दलाली करे थो, पर ज़रदारी साम्राज्य न आहे, साम्राज्य पंजाब आहे। पंजाब जी साम्राज्यत ते कख रखी ऐं इहो ठिकर अचे जेकर ज़रदारी जे मथे बि था भञूं न, इहा असीं पंजाब जी ख़िदमत पिया कयूं। ईअं न करणु घुरिजे, ईअं न करणु घुरिजे असांखे। दलाल थींदा आहिनि, जीअं मूं कल्ह बि ॻाल्हायो त उहा वियतनाम में बि त हुआ न हिकिड़ा दलाल। वियतनाम खे जॾहिं कब्ज़ो कयो अंग्रेज़नि, पंहिंजो अमेरिका वारनि, होचिमन जी जेका जदोजहद हुई त मक़ामी दलाल हुआ, मक़ामी ज़रदारी, मक़ामी पीपी, जेके दलाल हुननि सां गॾु, पर जदोजहद साम्राज्य जे ख़िलाफ़ थी, अमेरिका जे ख़िलाफ़ थी। हिंदुस्तान जो मूं मिसाल ॾिनो त महात्मा गांधी या सुभाष चंद्र बोस विड़े पियो, महात्मा सियासी जदोजहद करे पियो, टारगेट अंग्रेज़ आहे, अंग्रेज़ हो हिंदुस्तान ख़ाली कयो। दलाल केतिरा हुआ उन वक़्तु बि, हे सॼी सिंध जा जेके जागीरदार आहिनि जा ॾाढा दलाल आहे। पंजाब जे हे जेके बलोचन जा सरदार या सॼे हिंदुस्तान जा जेके जागीरदार आहे, इहे यूपी खां वठी सभु जेके अंग्रेज़नि जा दलाल आहे। पोइ सुभाष चंद्र बोस जी जदोजहद उन्हनि दलालनि जे ख़िलाफ़ हुई, गांधीअ जी जदोजहद उन्हनि जागीरदारनि जे ख़िलाफ़ हुई या अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हुई। इहा बुनियादी ॻाल्हि आहे जेका सिंध खे सम्झणी पवंदी। इन करे मां चवां थो नुक़्ते नज़र ते क्लियर थियो। ॿियो, गॾियल जदोजहद। असीं इहो नथा चाहियूं त असीं का सरगर्मी करे ऐं इहो दिमाग़ में विझी त इन जो क्रेडिट खणणो आहे। रुॻो असांखे क्रेडिट जे लाइ जदोजहदूं न आहिनि थींदियूं यार, क्रेडिट न खपे। सिंध माउ आहे ऐं सिंध जो जी जेका बका आहे, सिंध जो तहफ़ुज़, सिंध जी अज़मत ख़तरे में आहे।
उहा असांखे पंहिंजे माउ जी अज़मत बचाइणी आहे। तंहिंजे करे अचो त गॾियल जदोजहद कयूं, अचो त दुश्मन खे दुश्मन चऊं सिधी रीति। तंहिंजे करे मां हिकु त जीअं सिंध मुतहदा महाज़ सेंट्रल कमेटी जो असांजो इजलास थियो कुझु ॾींहं पहिरें, उन में इहे समूरा मामला जेके मां तव्हांजे अॻियां रखां थो इहे उन में आया। ऐं जेको रोड मैप आहे मां उन में उनखे इम्प्लीमेंट करण जे लाइ अॼु वरी पंहिंजो हिन सोशल मीडिया जे ज़रिए चवां थो त जसमम पंहिंजे मर्कज़ी जेका काउंसिल आहे असांजी, जंहिंमें तालुका, ज़िला, सेंट्रल कमेटी, शागिर्द विंग, ज़ैली तंजीमूं, ॿिया जेके बि फोरम आहिनि, उन्हनि समूरनि जो मां इजलास तलब कयां थो, जीअं हिन क़ौमी हिकमत अमलीअ ते गॾियल तौर ते उन ते जेको अमल करण जे लाइ असीं जेको आहे सो कमु कयूं। उन में पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन लाला असलम पठाण समेत जेका मर्कज़ी बॉडी आहे, उन बॉडीअ जे अहम दोस्तनि ते इहा ज़िम्मेवारी रखी वेंदी त समूरनि पार्टियुनि जे सियासी अॻुवाणनि जी जेका क़यादत आहे उन्हनि सां राबितो कनि, जीअं असीं गॾियल जेका जदोजहद आहे उन में समूरी सिंध जो सियासी शऊर, सियासी क़यादत घटि में घटि असीं जेको आहे सो मुतहद हुजूं ऐं उन रोड मैप ते जेको आहे सो असीं अमल कयूं। नंबर 2, जंहिंजे नथो थिए ऐं इहा का बदकिस्मती सिंध जी आहे त सिंध जूं पार्टियूं असीं गॾु नथा थी सघूं, त ज़िला जेके बि आहिनि, ज़िले क़यादतूं ऐं जेका मर्कज़ी बॉडी सेंट्रल कमेटी जा ॿिया जेके असांजा नुमाइंदा आहिनि, उन्हनि समूरनि जे मथां ज़िले लेवल ते कमेटियूं ठाहे उन्हनि खे जेके बि तंजीमूं, सियासी जेके पार्टियुनि जा अॻुवाण आहिनि, ज़िलई अॻुवाण या उन ज़िले जा दानिश्वर, अदीब, हारी, पोरियत अॻुवाण, उन्हनि समूरनि ज़िले क़यादतुनि सां असांजी ज़िले क़यादत ऐं असांजा ॿिया अॻुवाण रुजू कंदा ऐं उनखे हिन गॾियल जेका जदोजहद आहे उन जे लाइ उनखे आमादा कंदा। हाणे थियणु छा घुरिजे, जेको रोड मैप आहे उहो छा हुजणु घुरिजे, उन जे लाइ सभ खां पहिरें मां अॼु समूरी क़ौम खे ऐं क़ौम जे माण्हुनि खे चवां थो त ईद खां पोइ हिकिड़ी मुकमल सिंध में शटर बंदि हड़ताल जो ऐलान कंदासीं, डेट पधरी कंदासीं। उन में मां तव्हां समूरनि सिंधी माण्हुनि सां मुखातिबु आहियां, हर शहर जे सिंधीअ सां मुखातिबु आहियां। बाबा तूं जेको मूंखे ॾिसी पियो न, तूं जैकबाबाद में वेठो आहीं, लाड़काणे में, घोटकीअ में, उमरकोट में, हैदराबाद, कराची, मटियारी, दादू, लाड़काणो, कंबर में वेठो आहीं, शहदाद कोट में वेठो आहीं, नौशेरे फ़रोज़ में वेठो आहीं, मटियार किथे वेठो आहीं, तव्हां समूरनि सिंधियुनि खे मां चवां थो त तव्हां पंहिंजो कारोबार उन ॾींहुं बंदि कजो। हे बका जो सुवालु आहे, सिंध जो वजूद ख़तरे में आहे ऐं हीअ जेका हड़ताल आहे इहा हड़ताल दुनिया खे इहो साबित करण जे लाइ त असां सिंधी हिन ज़मीन ते कब्ज़े जे लाइ जा मुखालिफ़ आहियूं, दरिया ते कब्ज़े जा मुखालिफ़ आहियूं, वसीलनि ते कब्ज़नि जा मुखालिफ़ आहियूं, बल्कि असीं हिन क़ौमी ग़ुलामी जेका आहे उनजो असीं इनकार था कयूं। तंहिंजे करे समूरी सिंध जा जेके शहर आहिनि, असांजा कारकुन, गॾियल कारकुन तव्हां सां रुजू कंदा, किथे पहुचंदा, किथे न बि पहुची सघंदा। सोशल मीडिया ते असीं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं, पंफलेट जेको आहे उहो लिखी समूरनि उन्हनि कारोबारी बाज़ारुनि में दुकाननि ते तव्हांखे ॾींदासीं त बाबा उहो जेका डेट अनाउंस कजे, उन डेट ते ईद खां पोइ समूरा सिंधी माण्हू जेके आहिनि उहे उन हड़ताल में, शटर बंदि हड़ताल जेका आहे उन में हिसो वठंदा। असांखे जिते असीं नथा पुॼी सघूं, मूंखे उमेदु आहे त तव्हां पाण बंदि कंदो, जिते को सियासी वर्कर तव्हांखे पंफलेट ॾियण में अगरि न बि ॾेई सघूं तॾहिं तव्हां पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ ऐं ज़िम्मेवारी पंहिंजो पाण ते जेको आहे सो लागू कजो ऐं उन हड़ताल में हिसो वठिजो। नंबर 1। नंबर 2 त जदोजहद में जीअं मूं चयो त हर शहर में हज़ारनि जे तादाद में उहे वरी हड़ताल खां पोइ ॿिए ॾींहुं, टे ॾींहुं उहे रोड रस्ता जेके तव्हांखे तव्हांजे शहर खे वेझा आहिनि, हाणे उहो रोड कहिड़ो बि आहे, पंजाब वञे थो या किथे बि जेको रोड आहे शहर जे पासे में, उन में निकिरी अचो, 1000 माण्हू, 2000 माण्हू, 5000 माण्हू, 10,000 माण्हू, औरतूं, मर्द, बुज़ुर्ग, नौजवान, हारी, पोरियत, उते धरणो हणी, रोड जे ॿिन्हिनि पासे टायर साड़े धरणो हणी ऐं उते ऐलान कयो त सिंध जे मथां पंजाब जी जेका मेरी नज़र आहे, जेका असांजे वसीलनि ते, ज़मीनुनि ते, असांखे उहा क़बूल कान्हे का।
नंबर 2 नंबर 3 त गॾियल तौर ते समूरी सिंध जूं पार्टियूं गॾियल तौर ते लखे माण्हू 1 लख था थियूं 2 लख था थियूं 3 लख था थियूं इहे माण्हू जेके आहिनि हैदराबाद में गॾु करे कंहिं बि रोड ते जेको मेन जेको रोड आहे उन ते उहे लखे माण्हू गॾु थियनि ऐं उहे माण्हू उते गॾु थी करे आलमी कुवतुनि खे अक़वाम मुतहिदा ऐं जेको आहे इंटरनेशनल जेका कम्यूनिटी आहे उनखे ॿुधाइनि त बाबा असां सिंध जे वसीलनि ज़मीन ऐं जेका असांजो दरिया हुआ उनजो जेको इस्तेहसाल आहे उनजो जेको कब्ज़ो आहे पंजाब जो उहो उनजा असीं इनकारी आहियूं असीं कब्ज़ो करणु न छॾींदासीं ऐं साॻी सूरत हाल वरी कराचीअ में छाकाणि त हिकिड़ो आवाम खे पंहिंजी क़ौम खे हिकिड़ो रोड मैप ॾियूं पिया सियासी पार्टियुनि खे मिलाए पियो मां हीअ ॻाल्हि कयां असीं सभु गॾियल तौर ते जेको कुझु मूं ॻाल्हायो सभु उन में गॾु हूंदासीं उन हड़ताल खां वठी रोड ते धरणनि में ऐं रोड खां धरणनि खां वठी हैदराबाद वारे इज्तिमा में अवामी इज्तिमा में उन खां वठी कराचीअ में इज्तिमा कयूं ऐं इन समूरे सियासी अमल पुरअज़म सियासी अमल जंहिंमें का बंदूक न हूंदी को बम न हूंदो को लांचर न हूंदो सिंधी क़ौम पुरअज़म थी पंहिंजा सीना यानी इन बंदूकुनि जे रियासत जे जबर जे साम्हूं बंदूक जे साम्हूं अची बीहंदी दरियाह जी वसीलनि जी सिंध जी मालिकी कंदी जेकॾहिं बावजूदि इन समूरे अमल जे पंजाब पंहिंजी होॾ तां नथो लहे दरियाह ते कब्ज़े खां हथु नथो खणे ज़मीनुनि जी वारसीअ जेका वालार आहे उन तां हथु नथो खणे जेके असांजा वसीला आहिनि उन जे फुरलुट तां हथु नथो खणे ऐं असांखे जेको ग़ुलाम कयो वेठो आहे उन ग़ुलामी ऐं जबर तां हथु नथो खणे त पोइ मां सिंधी क़ौम जे अॻियां आख़िरी ॻाल्हि इहा रखां थो त उन खां पोइ हे सभु कुझु थी वञे छाकाणि त कंहिंखे इहो बहानो न हुजे त वरी असां हिकिड़ा मुज़ाहिरा कया पिया अलाए केरु पुॻा हीअं जो कयूं त हाणे असां जेको डिॼी विया आहियूं हाणे जेको न समूरे पुरअज़म सियासी अमल में तव्हां गॾु आहियूं धरणा हड़ताल मुज़ाहिरो रैली बुख हड़ताल जेको बि कयो गॾियल तौर ते कंदासीं असीं बि तव्हां सां गॾु आहियूं इन करे न त को पंजाब इन ते को हथु कढी वेंदो न इहा मूंखे ख़बर आहे केनाल कालाबाग डैम जो मुतबादिल करे हिन पंजाबियुनि खोटिया आहिनि इन हथु न खणंदा पर दुनिया खे ॿुधाइण जे लाइ त सिंधी क़ौम हिन क़ौमी जदोजहद में असां सां गॾु आहे तंहिंजे करे धरणा हणंदासीं दुनिया खे ॾेखारण जे लाइ त सिंध जा लखे माण्हू मुतालबो था कनि त दरियाह ते कब्ज़ो मंज़ूरु कोन्हे को इन करे मुज़ाहिरा कंदासीं ॿनियुनि जी वालार क़बूल कान्हे सिंधियुनि खे इन करे मुज़ाहिरा कंदासीं जे दुनिया खे ॿुधायूं पर मूंखे ख़बर आहे त पंजाब ईअं कंदो कोन्हे जे न कंदो त पोइ मां सिंधी क़ौम जे अॻियां सिर्फ़ु 2 लफ़्ज़ थो ॻाल्हायां त इन समूरे सियासी अमल खां पोइ बि पंजाब दरियाह ते कब्ज़ो नथो छॾे ज़मीनुनि ते वालार मां हथु नथो खणे वसीलनि जी फुरलुट नथो बंदि करे क़ौमी ग़ुलामी जेको असांजे मथां मुसलत कयो वेठो आहे बेठकी कब्ज़ो उन मां हथु नथो कढे त पोइ बहसियत क़ौमी तहरीक असांखे सख़्तु कड़ा ऐं इंतिहाई ॾुखिया जेके आहिनि उहे फ़ैसिला करण जो हक़ु आहे ऐं असीं कंदासीं ऐं मां क़ौम खे अपील थो कयां त उन्हनि ॾुखियनि कड़नि ऐं इंतिहाई जेको आहे सो ठोस जेके फ़ैसिला हिकमत मिलियूं आहिनि उन में तव्हां असांजो साथ ॾिजो मां यकीन थो तव्हांखे ॾियारियां त सिंध जे वजूद खे को बि ख़तरो जेको आहे सो लाॻ थियणु न ॾींदासीं दरिया खां वठी आज़ादीअ ताईं असीं हिन जदोजहद खे अॻिते वठी वेंदासीं तव्हां समूरनि जी महिरबानी जीअं सिंधु देश जीअं असांजी सिहत महिरबानी